बिना इजाजत मुझे घर में दाखिल छो क्यों आई? दादा करते तो सामने वाला कौन आया वहाँ? मास्टर सामने आया, मास्टर मास्टर सलमान ओ मास्टर मास्टर छोकिरी के रोक सुठो नहीं में अथई अस्पताल न खोले न त मां कमदार सुखियो कम कंदो आ दुखियो। छो कमदार या तो सही सीधी नाजायज या तू न ॻाल्हाए वत ॻाल्हा छोकरा। रेस जो हुकुम पत्थर ते लीका समझी जे न समझी त मां समझाए त मां कमदार सुखियो आ कम कंदो आ दुखियो। कमदार कुछ सोच बाबा सोच। जेकॾहिं डॉक्टरियाणी हूंदी न त हिन ॻोठ जी भलाई आहे भलाई। कमदार हूं मुंहिंजी थी फी सबीला गरीब औरतुनि जो इलाज कंदी। अरे ॻोठे ठीको थियो थो छा? हा कोन थियूं ॻोठ जूं मायूं मरनि वॾा हातिम ताई थी विया। अरे अस्पताल खोलियव न त तव्हांजो ज़िम्मो तो तव्हांजो, छो त मां कमदार सुखियो ऐं कमु कंदो आहियां ॾुखियो। कमदार धमकियूं न ॾे मूंखे धमकियूं। सुभाणे मुंहिंजी भेण रावेल ॻोठ में वञी क्लिनिक खोलींदी। ॾिसां छा थो कनि। चङो चङो ॾिसंदासीं कीअं थी क्लिनिक खोले। मां कमदार सुखियो ऐं कमु कंदो आहियां ॾुखियो। बाबा केतिरो ज़ुल्म जी चक्की में पीसंदा रहंदासीं। सब्र कर पुत्र सब्र कर। हिन ॻाल्हि खे मां ई ॼाणां थो। This time check is brought to you by यो सुबह साण बिले वांगर छो तो ॾिसां थो त न अॼु मोकल आहे न आचार्य को ॾींहुं आहे ऐं तूं घर में वेठी आहीं। अॼु कॉलेज में हड़ताल कई वई आहे कि वॾेरे जे खिलाफ़, छो त वॾेरो ॻोठ में मास्तर खे स्कूल खोलण जी इजाज़त नथो ॾे। इहा त मास्तर जे लाइ वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो घर वेठे पघार खणंदो। वॾेरे जी चङाई छुटी वरी उन जे खिलाफ़ तो हड़ताल करी। चरियो अहिड़नि वॾेरनि त तालीम जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। ॻोठ जा स्कूल बंदि रहंदा त ॻोठ मां जहालत कीअं वेंदी। मुंहिंजी त दिलि थी चवे त अहिड़नि वॾेरनि जे खिलाफ़ मां बि बीह करे नारा हणां। हल बा अॼु त फूलन देवी पई लॻी। तूं बि बग़ावत ते लथी आई छा मुस्कान? पर ॻाल्हि ॿुध, जन बि जुलूस कढियो आहे न उन्हनि जो अहिड़ो हशर थींदो जो सॼी उमिरि यादि रखंदा। बाबा जानी मूंखे त कॾहिं कॾहिं शक लॻंदो आहे त ही तव्हांजो पुटु ई न आहे। हा पुट तुंहिंजी सही ॻाल्हि आहे। कॾहिं चङनि मां बि बेकार पैदा थींदा आहिनि। हा बाबा जानी सही था चओ। हक़ ऐं सच जो ज़मानो ई कोन्हे को। बाबा खे ज़ुल्म थियो, असुल सभा कलम थियो, असुल मुल्क खे बाहि लॻी वई थई। छा थियो रे? छा थिए थो रंभी? उतार ही इख़बार तो पढ़ो। अरे जेकॾहिं पढ़ियल हुजां त को वज़ीर न हुजां। ॾिसी छा लिखियल आहे, पढ़ी ॿुधाए। मास्तर सॼे मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे।
महा कमदार सुखियो भला कम कंदो आहे ॾुखियो माना थी ने मास्तर असांजे खिलाफ़ बाहि मचाए ॾिनी आहे पर हिन जी एतिरी जुरत कीअं थी मास्तर थी करे असां सां टकराइण जा ख़्वाब थो ॾिसे उतावली जुरत इहा ॻाल्हि न कयो हुन त सभिनी चैनलनि ते तव्हांजे खिलाफ़ जुलूस कढी लानतुनि जो वसकारो करे ॾिनो आहे अलाह मां कमदार सुखियो कम कंदो आहे ॾुखियो अड़े कंहिंजो नंबर आहे बोटार एमपी साहब जी फोन एमपी साहब हेलो नवाब साहब ॾियो ख़बर अॼु भला इलेक्शन खां पहिरियां फोन कई अथव वाह जाबर खान वाह सॼी सिंध में तुंहिंजे खिलाफ़ जलसा जुलूस था निकिरनि ऐं तोखे कख जेतिरी परवाह न आहे नवाब साहब ॻाल्हि त अहिड़ी तो करी ॼण तोखे का ख़बर ई न आहे तोखे त ख़बर आहे त ॿ मास्तर मुंहिंजे माल ऐं बनीअ जो कमु कंदा ऐं हिकिड़ो मास्तर तव्हां पाण वीज़ा ते मोकिलियो आहे पर नवाब साहब तव्हांजा त अलाए केतिरा मास्तर वीज़ा ते रखियल हूंदा जिन मां तव्हां लखे रुपया कमायो था जे 1000 ॿ मूं कमायो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे ॾिस जाबर खान मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध जल्दी जल्दी स्कूल ख़ाली कराए मास्तरनि खे ड्यूटी ते लॻाए छो त ही मुंहिंजी इज़त जो सुवाल आहे ऐं जेकर तूं ईअं न कंदे त पोइ मूं मां का बि उमेद न सम्झाए तव्हांजी ॻाल्हि मञण ते दिलि ई कान थी चए पर ठीकु आहे जीअं तव्हां चओ था तीअं कंदुसि कमदार स्कूल मां बोइ ऐं माल कढाए स्कूल जी सफ़ाई कराए छॾ वञ न ॾिसी छा थो जेको हुकुम सरकार वञ न